ज़बह करण अल्लाह जे लाइ, क़ुर्बानी जे लाइ। सहाबियुनि सरदारनि पुछियो त साईं भला इहे जेके पाण घोर पिया कयूं इहो आहे छा? पाण घुर्यूं तव्हांजे इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे, वरी जो मूं नबीअ इहो अमल कयो त हाणे मुंहिंजी बि सुन्नत थी वई। इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत, पाण सगोरनि जी सुन्नत। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं हिजरत करे मदीने शरीफ में आया, 2 साल अल्लाह जे रसूल कुर्बानी कई, 2 साल लगातार। पर साहिबनि सगोरनि पुछो भई भला जेकॾहिं असीं कुर्बानी कयूं त असांखे मिलंदो छा? पाण सगोरनि फरमायो हर वार जे एवज़ नेकी, हर वार जे एवज़ नेकी मिलंदी। हाणे मूंखे ॿुधायो तव्हां कंहिं बि रड खे ज़ुंबे खे पोइ गेटे खे पोइ टंडे भागे तालिके जा सभई मास्तर गॾु करियो, 60,000 70,000 पघार था खणनि, 1-2 मको मदीनो हिंदुस्तान में आहे। तैलीम जा बाबा, मको मदीनो किथे आहे? सही हिंदुस्तान में। इल्मु को आहे न, सॼे तालिके जा मास्तर गॾु करे तो हिकिड़ी रिढ जा वार गणो। हलो, सॼे तालिके जा मास्तर नो चतीरा रोड ॾींदा, हिकिड़ी रिढ जा वार कोन गणी। भला रिढ जुटी मेहदाकू, पाडेदाकू, कापोदाकू, ॿियो सॼो पुत छुटो, हिकिड़ो रुगो मथो वढे, ॿियो मास्तर करे खे हाणे मथे जा वार गणो। हलो, केरु गणे? हर वार जे एवज़ नेकी। हाणे वरी तो सोचियो कि मेरी ॻाल्हि ॿुधो, पांडे में मिला असीं 7 पतिया के वार आगासी वरी रही तो 7 पतियनि अलासी 7 पतियनि में कोन नज़र आईंदो। हेलो, कोनती जेकॾहिं पांडे में पती आहे, गाटे में आहे, गतीअ में आहे, उठ में आहे, जेतिरा वार उनजे जिस्म ते ओतिरी नेकियूं हर पतियार खे, केतिरियूं नेकियूं कमाई।